14 साल निंगरी जी मुबीना अगवा जो मामलो पीए जी एहतजाजन बाद पुलिस केस दाख़िल करे जवाबदार गिरफ़्तार करे वरितो। कुनरी शहर के यूसुफाबाद कॉलोनी में एक महीनो अग मुबीना अगवा थियल 14 साल निंगरी नाजू कोहली के मामले ते संदसि पीउ आसन कोहली के मुसलसल एहतजाजन ऐं मीडिया की खबरुन बाद पुलिस केस दाख़िल करे वरितो। एसएसपी उमरकोट वाक़े जो नोटिस वठंदे लाॻापियल हद जे पुलिस के केस दाख़िल करण की हिदायत कई, जिते कुनरी पुलिस निंगरी के पीउ आसन कोहली के फिरियाद ते 4 ॼणनि लाल बख्श उर्फ लालू, अली, गुलाब, मेहरान किशकोरी और एक नामालूम शख्स खिलाफ केस दाख़िल करे जवाबदार अली किशकोरी के गिरफ्तार करे वरितो। निंगरी के पीउ इल्ज़ाम हयो है तो संदसि न्याणी के ज़बरदस्ती अगवा करे लालू किशकोरी से शादी कराई वही है। वो गुज़िरियल एक महीने का पुलिस ऐं ॿियनि लाॻापियल इदारनि वटि दाऊं कंदो रहियो, पर संदसि फिरियाद न ॿुधी वई। जॾहिं त आवाज़ टीवी ते ख़बर नशर थियण बाद पुलिस हरकत में आई ऐं केस दाख़िल कयो वियो। पुलिस पारां एक जवाबदार के गिरफ़्तार किया वियो है, पर निंगरी के अञा ताईं बाज़ियाब नाहे कराए सघियो। निंगरी के पीउ आसन कोहली मुतालबो कंदे चयो आहे त बाक़ी जवाबदारनि खे फौरी गिरफ़्तार करे कानूनी कार्रवाई कई वञे ऐं संदसि न्याणी खे जल्द खां जल्द आज़ाद करायो वञे। रिपोर्ट डॉक्टर हेमलाल वाघाणी, डिवीज़नल ब्यूरो चीफ। वापस कराए बाबा चई उन्हनि तो कोर्ट में शादी थी वई है ऐं हीअं थी असांजो बाबा असां वटि स्कूल जा बर्थ सर्टिफिकेट पिया आहिनि छोकिरी जी उमिरि। हाँ ये सर्टिफिकेट है असांजे स्कूल जा। छोकिरी जी 13 खां वठी 14 साल उमिरि आहे ऐं महिरबानी करे ईअं कीअं शादी थी वेंदी आहे। असां माइटनि खे अञा ताईं बि मुंहुं बि कोन ॾेखारियो आहे। 1 महीनो 7-8 ॾींहं थी विया आहिनि त हिननि चयो वञो मोमिन पुलिस उमरकोट में असीं विया आहियूं त हुननि बि असां